चाचे जुम्मन जहेदे साहब जी ने चौथा असांजा मेहमान खास मोहतरम जनाब असांजो मोहसिन असांजो वडो आखून जावेद अख्तर सिद्दीकी साहब ऐं साईं सैयद मुमताज अली शाह डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मोहम्मद अकरम बलोच साहब के गोलो मीजत के इन पिंडाल अचन दे दिल जी गहरान साहब अली का अज त थी वई अज त थी वई अज त थी वई अज त थी वई असांजा मेहमान खास जिनके पिंडा वेलकम चऊं था सही ऐं असांजो भाउ वाहिद बख्श खोसो साहब जिनके कोट गोलो मीजत अचण दे पिण दिल जी गहरान साहब भलीकार चऊं था मोहतरम जनाब इज्जत माब वाहिद बख्श खोसो साहब पिण उनके वेलकम चऊं था भली है असांजो असांजो वडो असांजो भाउ चाचो अली मोहम्मद कांगले साहब जिनके गोलो मीजत अचण दे दिल जी गहरान सां वेलकम चऊं था रोअण सां जे रिझी त रातो ॾींहुं रोअण सां जे रिझी रातो ॾींहुं रुआं लाड़े लुड़क अखड़ियुनि जा पेरें हूंद पवां धरती सभु धुआं लुड़कण साण लतीफ़ चए गुज़ारिश कंदुसि गौसिया जमात जे खलीफ़े याकूब अली मीरचंद के तो हू असांजे वॾे मोहसिन आखून जावेद साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश कनि आउं गुज़ारिश कंदुसि वॾेरे अब्दुल रज़ाक मीरचंद साहब जिन के तो हू अचनि साईं मुमताज अली शाह साहब जिन के लुंगी जो तोहफ़ो पेश मोहम्मद मूसा जुमानी साहब जिनके पाण अचन डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मोहम्मद अकरम बलोच साहब जिनके लुंगी जो तोहफ़ो पेश कन मोहम्मद मूसा जुमानी गुज़ारिश कंदुमि मोहम्मद मूसा जुमानी साहब के तो अचन पाण डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मोहम्मद अकरम बलोच साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश कन मोहम्मद मूसा जुमानी सामो है साहब अब्दुल लतीफ़ साहब के मीरजत अब्दुल लतीफ़ आऊं गुज़ारिश कर गुज़ारिश कंदुसि अहमद वडेरो साईं मुमताज साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश कंदुसि हाणे आऊं तिलावत कुरान पाक ला गुज़ारिश कंदुसि चलो ठीक है औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल औज़ु बिर्रज़ी वस्वीसु फी सुदुरिन नास मिनल जन्नति वन नास जज़ाकल्लाह रानी साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश कंदे असांजो नौजवान मटियारी जिले की फैंटास्टिक पर्सनालिटी मोहतरम जनाब इज्जत माब आखूंद अब्दुल लतीफ़ साहब जिन के पंहिंजा तासरात पंहिंजा कमेंट्स पेश करे अख्तर सिद्दीकी काबिल एहतराम साईं मुमताज अली शाह साहब मोहम्मद जुमन जहेजो साहब काजी छुट्टो साहब वाहिद बख्श खोसो साहब जेके भी इतने दोस्त प्यार भाइर अस्सलाम वालेकुम जीअं बि हाणे बाक़ी वञी ॿ ॾींहं बचिया आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी हमेशह
मटियारी ज़िलो हमेशह खटियो आहे, हमेशह हितां कामयाबी हासिल कई आहे ऐं असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त हिन दफ़ा बि तई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदे मखदूम जनाब जमील ज़मा साहब खे वोट ॾेई पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। इंशाअल्लाह ताला हिन ॻोठ में जेकी बि कमी पेशियूं रहियूं आहिनि इंशाअल्लाह असीं पूरी कोशिशि कंदासीं त उनखे बि जेको आहे असां हिते डेवलपमेंट करायूं, कमु करायूं, छो जो इहो हमेशह पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे। असांजी बि इहा ई ख़्वाहिश आहे त हिते वधि मां वधि असीं डेवलपमेंट स्कीम्स खणी अचूं ऐं हिन ॻोठ वारनि जी ख़िदमत करे सघूं। ऐं ये असांजा मोहसन आखूंद अब्दुल लतीफ़ साहब। ऐं हाणे आऊं बिला ताख़ीर दावत ख़िताब अर्ज़ कंदुसि असांजे मटियारे ज़िले जी बहितरीन पर्सनालिटी द वन एंड ओनली सैयद मुमताज़ अली शाह। तव्हांजी असांजो दोस्त जावेद आखून, असांजो दोस्त अब्दुल लतीफ़ आखून, अब्दुल लतीफ़, मोहम्मद मूसा जुमाणी ऐं हिते जी जत बिरादरी, मीर जत बिरादरी जा जेके मूंसां आयल दोस्तो भाइरो, अस्सलाम वालेकुम। जी भुटो जी सां ज़मीन पहिरीं ॻाल्हि त आखून लतीफ़ ॿुधाए चुको आहे त हीउ पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। तो इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ ते जेको आहे सो तव्हां सभु गॾिजी साईं जमील ज़मा खे वॾी दीद सां खटाईंदा आहियूं ऐं अव्हां वटि प्रोग्राम हो साईं जमील ज़मा जो चढ़ियो पर काफ़ी टाइम आहे कोन्हे को, उनजे करे साईं चयो हींअर तव्हां आखूं साहिबु गॾिजी वञो ऐं इंशाअल्लाह ताला इलेक्शन खटे पोइ वरी हिन ॻोठ में असीं ईंदासीं। अव्हांजे ॻोठ जा काफ़ी मसइला बि आहिनि ऐं कुझु साईं जमील ज़मा खे ॾेई विया आहियो त इंशाअल्लाह ताला हिन ॻोठ खे हाणे विसारबो कोन्हे, वधि में वधि हिन ॻोठ में असीं तरकारी कमु कराईंदासीं ऐं साईं जमील ज़मा ख़ुदि ईंदो इलेक्शन करे हिन तव्हांजे ॻोठ में। वधीक तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ सवेल उथी तीर ते ठपाणी पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु कंदा। अस्सलाम वालेकुम। जे भुटो जे साईं जमील ज़मा। इहो असांजो मोहसन असांजो वॾो साईं सैयद मोहतरम मुमताज़ अली शाह साहब जिन तव्हां सां पंहिंजा वीचार वंडिया ऐं इन ते असां पंहिंजी इन तक़रीर जो इख़्तिताम करियूं था। अॼु त थी वई, अॼु त थी वई, गली गली में शोर है, साईं जमील ज़मा ज़ोर है, गली गली में शोर है। इंशाअल्लाह असांजे महिमान ख़ासि असांजो वॾो असांजो मोहतरम असां वचन करियूं था आखूं जावेद अख्तर सिद्दीकी साहब जा त इंशाअल्लाह ताला असां 8 फेबरवरी ते इहो साबित करे ॾेखारींदासीं त पूरी मटियारे ज़िलो पीपी जो क़िलो आहे।